तेल कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे नज़र अंदाज़ करे सारियुनि जो अघु न ॾियण ऐं फी मण ते 3 खां 4 किलो कटौती करण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां शाहनवाज़ चौक खां प्रेस क्लब ताईं मोहम्मद बचल अहमदानी, ज्ञानचंद मशहूरी, एजाज़ अहमदानी, सैयद जुमन शाह रबाड़ी, इसाक जूणे जो वीरो रबाड़ी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त हिक तरफ़ बदीन में पाणीअ जी बदतरीन खोट आहे त ॿिए तरफ़ बरसातुनि खां पोइ तयारु थियल सियारनि जे फसल जो अघु घटि ॾिनो पियो वञे, वरी मथां फी मण ते 3 खां 4 किलो कटौती कई पई वञे। सॼे मुल्क जे तेल ऐं गैस जी ज़रूरत पूरी कंदड़ ज़िले जे रहवासियुनि खे नौकरियुनि ऐं कम्युनिटी डेवलपमेंट जी तरक़ियती कमनि खां महरूम कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त सारियुनि जो अघु 1500 रुपया मण मुक़ररु करे कटौती बंदि करे तेल कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे।